सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे एसएसडी चालीहो जॾहिं बि शुरू थींदो आहे असां खाधो जेतिरो बि थिए असां खायूं, घर जो बि खायूं त उनखे प्रसाद करे खायूं। जॾहिं घर में खाधो तयारु कयूं तॾहिं बि मालिक जो नेम ध्यानु ज़रूरु हुजे। न त मोबाइल ते टेप ते कंहिं ते मालिक सॼे साईं जो कोई गीत हले पियो, जीअं सॼी सोच असांजा वीचार बहितर थियनि त पोइ उन खाधे खे ओतिरो शुद्ध ऐं बहितर कंदो वेंदो। वरी जॾहिं खाधो खायूं त मालिक खे अरदास करे उनजो प्रसाद करे खायूं। जेको ई खाईंदासीं उहो प्रसाद करे घर जो मंदर जो खाईंदासीं त पोइ उहो असांखे प्रसाद आयो, माना सभु सुख आया, दुख ख़तमु थिया, सॼा सुखनि सां मालिक जी रहमत सां भरिजी करे उथंदासीं, सभु कुझु बहितर थी करे। जॾहिं सुख, सेहत, हेल्थ, प्यार, मोहब्बत, सकून, मालिक जी रहमत, उहा हुब सिक सभु उन में गॾु ईंदा। उनजी गुनगुनाहट, उनजी धुन, उनजा गीत सभु असांजे गॾु आहे। अंदरि सॼो शुद्ध ऐं बहितर थींदो, सदाई सकून, शांति, आनंद खे पाईंदासीं। ऐं जॾहिं आनंद खे पाईंदासीं पोइ जीअं रोज़ नेम कंदासीं, ध्यानु कंदासीं, मालिक जी धुन सां पढ़ंदासीं, सिमरन कंदासीं त पोइ असांजो अंदरि एतिरो शुद्ध जेके कारा काम जेके हूंदा उहे निकिरंदा वेंदा ऐं सोन वांगुरु मालिक जी रहमत असांजे जीवन में ईंदी वेंदी ऐं असां सभु मालिक जी रहमत सां भरिजी सदाई हिकु अमूल हीरा थी वेंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदासीं रहमत खे। तंहिंजे करे असां जिते बि हुजूं, जीअं बि हुजूं, असां कोशिशि करूं इन चीज़ुनि ते अमल करण। असां शेवा, सिमरन, जाप, बहितर खाधो, अंदाज़, तौर तरीक़ो सभु पंहिंजे जीवन में आणींदा। कोई किथे बि आहे दुनिया में, असां किथे बि वेही करे करूं। उहो जेको क्रिया लिखियल आहे 40 साल हर को घर में उन ते थोरो अमल करे पंहिंजे जीवन खे बणाए त मां चवां थो जेके आहिनि पंहिंजा छोकिरा वेबसाइट ते जेको पर्चो आहे उनखे अपलोड करे छॾे, जेको जिते हुजे उते अमल करे, हर को पंहिंजो सचे साईं जी रहमत में भाग बढ़ाए, उनजी रहमत खे पाए, सभु कुझु करे बहितर करे। ऐं जीअं जीअं असांखे पंहिंजे जीवन में आणींदासीं तीअं तीअं असांजो बहितर थींदो। आमतौर असां जेके आहियूं सिर्फ़ु उनखे ॻाल्हि में न ॿुधायूं। मालिक जो नाम, ध्यानु, सिमरन, शेवा, सत्संग इहे जेके कंदा आहियूं उनजो असांखे फल हुजणु खपे। असांजो जीवन तहिड़ो थियणु खपे, सिर्फ़ु ॻाल्हाइण में न, असां अमल में केतिरा, असां उन ते हलूं केतिरा था। ऐं इहो ध्यानु असांजो ध्यानु लॻंदो तॾहिं जॾहिं असां पाण ते ध्यानु ॾींदासीं। पाण ते ध्यानु ॾींदासीं, ध्यानु बि लॻंदो। पाण ते ध्यानु ॾींदासीं त मां नाम कहिड़े नमूने कीअं जपां थो त नाम जो जेको फल मिलंदो त पोइ नाम ऐं ध्यानु जॾहिं ॿई गॾु थी करे मिलंदा, उनजी रहमत में असांजो जीवन बढ़िबा, पोइ असांजो संसार सुख ऐं अॻिते स्वर्ग भरिजी वेंदो, असांजा ॿई जहान तरी पवंदा मालिक जी रहमत में सभु कुझु कंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया आहियूं। नाम ध्यानु यानी विस्पति, उन सचे साईं जे विस्पति यानी रहमत, सतगुरु जी रहमत में वेही करे असां पाण संभालियूं। पंहिंजे अंदरि में सिक, शारदा, हुब, विश्वास, यकीन, नाम जी शक्ति, ध्यान जी समझ, जॾहिं उहा पंहिंजे जीवन में आणींदासीं, उन सतगुरु जो आदेश सचे साईं जी रहमत पंहिंजी ज़िंदगी में ईंदी त
त पोइ असां निर्देश ते अमल करे पंहिंजे जीवन खे ऊचो कंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन्हीं सॼो सतगुरु दर उन्हीं ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी जे प्यार सिख श्रद्धा सपन सचे साईं जे सदी 40 साल में वहींदा या वेठा हूं या जेके वहींदा सो तव्हां सभिनी खे मालिक दर इहा ई अरदास ॾाढी सुमत ऐं रहमत बख़्शे जो असांजो सही सफल थिए ऐं जो पूरो जीवन ते अमल करे बहितरी